नाज़रीन अफ़सोसनाक ख़बर असां शेयर कंदा हलूं त कराची जे लांडी वारे इलाइक़े में बख्तावर ॻोठ अंदरि पाणीअ जी टांकीअ में माउ ऐं ॿ ॿार ॿुॾी फोत थी विया आहिनि। उन हवाले सां वधीक अपडेट करे रहियो आहे नबी बख़्श ख़ासि कैली। जी नबी बख़्श, वधीक अपडेट कजो। हाँ जी बिल्कुल, जो सो ही अफ़सोसनाक जो वाक़ियो है वो कराची के लांडी वारे इलाइक़े बख्तावर ॻोठ में पेश आयो है, जिते पानी की टैंकी में किरी ब मासूम ॿारनि ऐं माउ समेत जेके आहिनि उहे 3 ॼणा जेके आहिनि उहे फोत थी विया आहिनि, जंहिंजी सुञाणप जेका आहे उहा 3 वरनि जे मासूम रुहाब, 5 वरनि जी यसरा धी अली नवाज़ ऐं 35 वरनि जी शाइला ज़ाल अली नवाज़ पर कई वई आहे। जंहिं ते इतला मिलण खां पोइ रेस्क्यू टीमुनि समेत हद जी पुलिस जेका आहे उहा पहुची ज़रूरी कानूनी कार्रवाई खां पोइ 3 फोतुनि जा लाश जेके आहिनि उहे पोस्टमार्टम लाइ जना अस्पताल मुंतक़िल करे छॾिया, जितां पोस्टमार्टम खां पोइ लाश जेके आहिनि उहे वारसनि हवाले कया आहिनि। ॿुधाए पियो वञे त मासूम ॿार जेके आहिनि उहे पाणी में अॼु टैंकी में जेको आहे सो किरिया, जंहिंखे बचाइण जे लाइ जेको आहे सो माउ जेका आहे उहा ॿिन्ही मासूम ॿारनि खे बचाइण जे लाइ टैंकी में लथी, जेका पिणु जेका आहे फोत थी वई आहे। जी।